रात जी पुरसुकून निंड असांजी ज़हनी ऐं जिस्मानी सेहत लाइ ज़रूरी आहे। असांजी निंड खे केतिरा ई उनसर मुतासिर करे सघनि था, जिन में हार्मोन्स भी शामिल हूंदा आहिनि। नवां मेलाटोनिन नाले हार्मोन त ॿुधो हूंदो, जेको असांजी पुरसुकून निंड लाइ अहमियत रखे थो। कुझु माण्हू पुरसुकून निंड लाइ मेलाटोनिन वारियूं दवाऊं खाईंदा आहिनि, जॾहिं त उन्हनि दवाउनि सां मथे में सूर, चकर अचण, ॿिया साइड इफेक्ट्स थी सघनि था। इन सिलसिले में 5 अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मेलाटोनिन सप्लीमेंट जो मुतबादिल हूंदियूं आहिनि ऐं पुरसुकून निंड करे सघिजे थी। आननि में प्रोटीन ऐं ॿिया अहम ग़िज़ाई जुज़ हूंदा आहिनि। आननि खे खाइण सां भी बहितरीन निंड ईंदी आहे, छो त इन्हनि में मेलाटोनिन हूंदो आहे। अवां नंढपिण खां ई रात जो सुम्हण खां अॻु गरम खीर पीअंदा हूंदा। खीर में कैल्शियम सां गॾोगॾु मेलाटोनिन भी हूंदो आहे, जेको ओजागे जो पुराणो इलाज आहे। सालमन ऐं सार्दीन जहिड़ियूं मच्छूं ओमेगा 3 फैटी एसिड जो बहितरीन ज़रियो हूंदियूं आहिनि। इन्हनि में मेलाटोनिन भी जाम हूंदो आहे। ड्राई फ्रूट्स में ग़िज़ाई शयूं हूंदियूं आहिनि। बादाम, पिस्ता, अखरोट मेलाटोनिन जो बहितरीन ज़रियो आहे। चेरीज़ भी मेलाटोनिन हासिल करण जो कुदरती ज़रियो आहिनि। इन्हनि में विटामिन सी, पोटेशियम, कॉपर ऐं ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि। चेरीज़ सुकून वारी निंड लाइ काराइतियूं हूंदियूं आहिनि।